नाज़रीन, मोहन जो दड़ो में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा अवामी राब्ता मुहिम 15 सेप्टेम्बर ते गड़ी खुदा बख्श जलसे के सिलसिले में पीपी जा अलग अलग इजलास मुनक़द किया विया। पीपी तालके डोकरी जो इजलास मोहन जो दड़ो लग सोहो हाउस मांडियन ते पीपी तालके डोकरी के सदर मुनीर अहमद सोहो की सदारत हेठ थियो, जंहिंजो मेहमान ख़ास पीपी ज़िले कोआर्डिनेटर अब्दुल फताह भुट्टो हो। इजलास के खिताब कंदे पीपी तालके डोकरी के सदर मुनीर अहमद सोहो चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी अवामी राब्ता मुहिम 15 सेप्टेम्बर ते गड़ी खुदा बख्श भुट्टो जे जलसन के कामयाब करण लाइ वध में वध शिरकत कई वेंदी। ॿियो इजलास बुगिया हाउस डोकरी में मुनक़द कयो वियो, जंहिंमें पीपी एमपी सरदार हिज़बुल्ला ख़ान बुगियो, पीपी अॻवान मोहम्मद अली अमर ख़ान बुगियो, अब्दुल फताह भुट्टो, सरदार अली ॾिनो ख़ान गाॾे ऐं ॿियनि शिरकत कई। पीपी ज़िले लाड़काने जे अॻूणे अब्दुल फताह भुट्टो ख़िताब कंदे चयो त अवामी राब्ता मुहिम खे कामयाब बणाइण लाइ पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो भरपूर साथ ॾिनो वेंदो। हुन कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त तव्हां कारकुननि पार्टी जो सरमायो आहियो, इन लाइ लाड़काने अचण ते पंहिंजे क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार नमूने इस्तक़बाल करे साबित कंदा त अवां पंहिंजे अॻवाननि सां प्यार करे थो। हुन मौक़े ते पीपी अॻवान डॉक्टर मुला बख्श जूणे जो फिदा हुसैन फुलपोटो इरशाद बुगियो, अकबर जूणे जो मोहम्मद जुमन बुगियो, वसीम सरगाणी, नजफ सरगाणी ऐं ॿियनि शिरकत कई।